नाज़रीन, मीरपुर माथेलो वेझो शहीद सैयद अब्दुल समद बुखारी जो सालानो उर्स मुबारक हर साल वांगुरु रबिअवल जी तारीख़ 14, 15, 16 शुरू थी वियो आहे। रिपोर्टर मुश्ताक अहमद चन्ना मूजिब मेले जी सिक्योरिटी जा इंतज़ाम कया वेंदा आहिनि। मीरपुर माथेले जे आसपास जा माण्हू मेले में शिरकत कंदा आहिनि। मेले में मिठाई जा स्टॉल लॻल बाज़ारूं झूला सूफ़ी राॻींदड़ अब्दुर्रहमान अबड़ो ॿियनि फ़नकारनि जे राग जी महफ़िल कई वेंदी आहे। सरगसूं चिड़ियाघर सिंध रांद जी कोडी कोडी मल थींदी आहे। नाले वारा मल पहलवान पंहिंजे फ़न जो हिस्सो वठंदा आहिनि। पोइ दरगाह अब्दुल समद बुखारी ते हर साल वांगुरु हाज़िरी भरींदे बशीर अहमद ख़ान चांडियो, अली रज़ा ख़ान चांडियो अली रज़ा ख़ान चांडियो जबार सजाद अली शेर मोहम्मद ख़ालिद हुसैन दरबार ते पहुची साईं ते चादर चाढ़े मेले जो इफ़्तिताह कयो वियो। पोइ हर मुल्की दुनिया जी अवाम लाइ दुआ घुरी वई नंगर न्याज़ जो बंदोबस्त कयो वियो आहे।